असांजो जेके बायोमेट्रिक चेंज कान थी थिए हिननि जा काफ़ी सारा उन ते कहिड़े रीज़न्स उन जा लिखणा खपनि त भई इहो स्कूल असां पंहिंजा खे खोलायो आहे या असां STR मैनेज कयो आहे। And their case is still in the course. So what can we do? सर उन जो असांखे बायोमेट्रिक आहे पर असां इनखे चऊं था त जेकी तव्हांखे असीं लिस्ट ॾियूं था तव्हां हुन में डिसाइड करे असांखे त तव्हां ॿुधाए छॾियो साईं हीअ असांजे आहिनि। डिप्टी कमिश्नर मटियारी परवेज़ अहमद बलोच जी सदारत थियल तैलीमी सुधारनि बाबति ज़िले कमेटी मटियारी 30 स्कूलनि खे एडॉप्ट करण NCHD ऐं सिंध एजुकेशन फाउंडेशन हवाले थियल स्कूलनि जी डेटा जमा करण बॉयज़ तोड़े गर्ल्स स्कूलनि में चौधीवारी ऐं बैतुल खला समेत टोटल सहूलतूं ॾियण स्कूलनि में एनरोलमेंट वधाइण लाइ उपा वठण समेत बंदि पियल स्कूलनि खे खोलाए उस्ताद मुक़ररु करण ऐं सीमीज़ कोड खोलाइण लाइ तुर्त उपा वठण जा फ़ैसिला कया विया। गॾजाणीअ में एडिशनल डिप्टी कमिश्नर 2 अब्दुल मजीद ज़हरानी, चीफ मॉनिटरिंग ऑफिसर महबूब सियाल, असिस्टेंट डायरेक्टर प्लानिंग रियाज़ अली गाओठी, डिप्टी डायरेक्टर इंफॉर्मेशन मोहम्मद साबिर काका, असिस्टेंट कमिश्नर न्यू सईदाबाद सैयद उमार हुसैन, डिस्ट्रिक्ट ऑफिसर एजुकेशन कमन सा मंगसी, डिप्टी DO एजुकेशन हुसन टालपुर, तेलका एजुकेशन ऑफिसर अमीर बख्श काका, सैयद कासिम जा समेत ॿियनि ऑफिसरनि शिरकत कई। अब्दुल वाहिद उमरानी, सोच TV न्यू सईदाबाद।